जी साईं रज़ाक साहब। जी जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कल खां पोइ सोशल मीडिया ते वमण मचियो पियो आहे सीएम सिंध आयो हो थरपारकर दौरे ते, उन खां पोइ कारूंजर जी कोरण जी ॻाल्हि हले पई, तव्हांजो मौक़िफ़ छा आहे? बिल्कुलु दादा, असांजे जेको सीएम साहब आयो हिते हो ऐं जेके वठी आया उहे कारूंजर जो सौदो करण लाइ वठी आया हुआ। असां हिन शइ जी मज़म्मत कयूं था ऐं थरपारकर जो आवाम बिल्कुलु हिनखे रिज़र्व कंदो। असां हिनखे असेंबली जे फ्लोर ते बि खणंदासीं। तव्हां सिंध त सॼी तव्हां विकिणी आहे, हाणे जेको कारूंजर रहियल आहे हुन ते बि तव्हांजी नज़र आहे खपाइण जे लाइ। थरपारकर जो माण्हू मज़म्मत कंदो हिन शइ जो ऐं असां बिल्कुलु हिन शइ जी मज़म्मत कयूंसि था। अच्छा, अरबाब गुलाम रहीम कुझु ॾींहं अॻु में मौक़िफ़ ॾिनो हो त कारूंजर जबल जी कटाई कानूनी तरीक़े सां कई वञे त हर्ज न आहे। इहो अरबाब गुलाम रहीम जो कुझु ॾींहुं मौक़िफ़ हो। हाणे तव्हांजी पार्टी जो आहे उहो लीड करे पियो, इन जे मौक़िफ़ कीअं ख़ुशि ॾिसो था तव्हां? बहरहाल आउं पंहिंजो वक़्तु तव्हांखे ॾियां थो अरबाब साहब जो। तव्हां अरबाब साहब खां वठो। असां हिन शइ खे जेको ॾिसो कारूंजर खे जेकॾहिं कटाई तव्हां ॾिसंदो न, इहो ख़ूबसूरत आहे, हिकिड़ो हुसन आहे थरपारकर जो ऐं उन खे राजस्थान जेके तबाह करणो आहे इहो। ऐं अॻे बि जेके तव्हां ॾिसो लीज़ूं मिलियल आहिनि ऐं ॿियूं आहिनि, उहे कंहिं थर जे माण्हू वटि थिए कोन्हे, सभु ॿाहिरनि माण्हुनि खे ॾिनी वियूं आहिनि। त हर शइ जेकॾहिं हिते ॿाहिरनि माण्हुनि खे तव्हां लीज़ो ॾींदो, हुननि खे परमिट ॾींदो ऐं हिते जी हर शइ खे तबाह कंदो, इहो माण्हू हिते जो बर्दाश्त कोन्ह कंदो। तव्हां हिन बाबति को तहरीक वग़ैरह हलाईंदा, ऑल पार्टी कॉन्फ्रेंस वग़ैरह? बिल्कुलु असां असेंबली में हिनखे खणंदासीं ऐं असेंबली जे फ्लोर ते बि खणंदासीं हिन शइ अच्छा, खे। ठीक है सर, वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी, थैंक यू।